वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सां मुलाक़ात। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ ऐं अटॉर्नी जनरल जी बि मुलाक़ात में शिरकत। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जी खर्चनि ते गौर वीचार। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि जजनि जे लिखियल ख़त बाबति फुल कोर्ट इजलास ॿीहर थी रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि जे ख़त जे आइनी ऐं क़ानूनी हैसियत बाबति गौर कयो वेंदो। इलेक्शन कमीशन केपी में मखसूस सीटुनि ते औरत मेंबरनि खां कसम न खणाइण ते सेनेट जी चूंड मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन पंहिंजे आर्डर में चयो आहे त औरत मेंबरनि खे कसम न खणाइण ताईं केपी में सेनेट जी चूंड न थींदी। वफ़ाक़ी काबीना 24 नाला ईसीएल में शामिल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। तहरीक इंसाफ़ अॻवान बाबर रहमान जो नालो ईसीएल मां ख़ारिज करण जी बि मंज़ूरी। सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतुनि खे महफ़ूज़ कयल फ़ैसिला ॿुधाइण जी इजाज़त ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त रुॻो अहिड़नि केसनि जा फ़ैसिला ॿुधाया वञनि जंहिंमें नामज़द माण्हू ईद खां अॻु आज़ादु थी सघनि था। अटॉर्नी जनरल ख़ातिरी कराई त घटि सज़ा वारनि खे क़ानूनी रिआयत ॾिनी वेंदी। फ़ैसिला ॿुधाइण जी इजाज़त अपीलुनि ते क़तई फ़ैसिलनि सां मशहूरु हूंदी। परॾेही आफ़ीसी तर्जुमान मुमताज़ ज़ुरा भलो चयो आहे त विशाम हमले जी मुकमल जांच कई पई वञे। पाकिस्तान चीनी हुकूमत सां मुकमल राब्ते में आहे। विशाम हमले में पाकिस्तान ऐं चीन जा दुश्मन मुलविस आहिनि। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दीअ जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान में अफ़गानिस्तान मां आंदल परॾेही हथियार इस्तेमाल करण जा सबूत ॿीहर साम्हूं अची विया। तुर्बत में पाक फ़ौज ते हमले में मिलिट्री शॉट ग्रेनेड लॉन्चर नाइट थर्मल विजन ऐं ॿिया आमरीकी हथियार हथ। गवादर में बि पाक फ़ौजी हमले में आमरीकी हथियारनि जो इस्तेमाल। उत्तर वज़ीरिस्तान में बि मार्च में दहशतगर्द वटां आमरीकी हथियार हथ कया विया। महांगाई जे पीड़ियल अवाम खे हिकु दफ़ो ॿीहर बिजलीअ जो ज़ोरदार झटको ॾियण जूं तयारियूं। नेपरा तरफ़ां बिजली ₹4.99 फ़ी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त ॿुधणी मुकमल। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 100 इंडेक्स तारीख़ जे बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। 100 इंडेक्स 627 पॉइंट्स इज़ाफ़े सां 67,000 पार करे 177 पॉइंट्स ते ट्रेड। ऑरेंज ऐं ग्रीन लाइन मनसूबे खे जोड़ण लाइ शटल सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शाहजील इनाम मेमन जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो आला सतही इजलास। शाहजील इनाम मेमन जो चवणु आहे त ईद खां पोइ नुमाइश खां टावर तइ शुरू कई वेंदी। निगरान हुकूमत तरफ़ां रेड लाइन BRT ते ध्यानु न ॾियण सबबि कमु रोड़े जो शिकार थियो आहे। समूरनि स्टेक होल्डरनि सां मशवरो करे कमु हिकु दफ़ो ॿीहर तेज़ी सां शुरू कयो वेंदो। हाणे इंटरसिटी बस मनसूबनि ते बि कमु शुरू कयो वियो आहे। हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ताईं ट्रांसपोर्ट मनसूबे लाइ 500 बसूं ख़रीद कयूं वेंदियूं। शिकारपुर में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॼणो अगवा। नापरकोट थाणे जी हद में हथियार बदन 3 ॼणनि खे यरगमाल बणाए वरितो। ॻोठाणनि में 2 ॼणनि खे छॾाए वरितो। अब्दुल करीम चाचड़ अगवा। कराची जे इलाइक़े गुलशन हदीद में नौजवान खे क़तल करे कार चोरी कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार। SSP जाच मली लुबना अठवाना जो चवणु आहे त जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। दोदापुर जे ॻोठ जाफ़र मुंदराणी में घरू अणबण तां भाउ तां भेण क़तल। जवाबदार अली हसन मुंदराणी गोलियूं हणी पंहिंजी भेण खे क़तल करे छॾियो। ठटे वेझो केबी फीटर मां औरत जो लाश हथ। लाश सुञाणप खां पोइ मकली अस्पताल मुंतक़िल। सखर जे ॻोठ लाल मां 13 वरनि जी निंगरी मुबैना तौरु अगवा। साइड थाणे ते महिरबान शहर ऐं संदसि 2 भाइरनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल। कोटड़ी कबी जे नौलखी माइनर में पाणी जी घोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त नौलखी शाख में 2 महीननि खां पाणी जी खोट सबबि फसल सुकण जो शिकार थी विया आहिनि। आबपाशी अमलो शिकायतुनि बावजूदि पाणी जी खोट ख़तमु करण लाइ तयारु न आहे। ऐं पाक फ़ौजी निगरानी हेठि काकोल अकेडमी में क़ौमी क्रिकेट टीम जी तरबियती कैंप शुरू। क़ौमी टीम जे रांदीगरनि तरफ़ां साइकिलिंग समेत मुख़्तलिफ़ मश्क़ुनि जो मुज़ाहिरो।